अस्सलाम वालेकुम। अॼु असां सबक़ 14 शुरू कंदासीं। पहिरें क्लास जो शुरू कयूं था। सबक़ 14 हिक ॿिए जी मदद करणु। हिकिड़ो अंधो वाट वटियो पए वियो। वाट ते हिकु हंधि खॾूं ऐं खुॿा हुआ। अंधो बीही रहियो। ओचितो कंहिंजी खंगकार ॿुधाई। हुन रड़ करे खेसि चयो, अदा मूंखे ही ॾुखियो रस्तो पार कराए अॻु भरो कर। हिन वराणी ॾिनी त अदा आऊं पाण मंडो आहियां, तुंहिंजी मदद कीअं करियां। हुन चयो, अदा तूं मुंहिंजे कुल्हे ते चढ़, टंगूं मुंहिंजूं ऐं अखियूं तुंहिंजूं अखियूं मूंखे कमु ईंदियूं ऐं मुंहिंजूं टंगूं तुंहिंजी मदद कंदियूं। मंडे चयो, भाउ वाह जी ॻाल्हि कई अथई। टंगुनि खां जॾो अंधे जे कुल्हे ते चढ़ियो ऐं हिक ॿिए जी मदद सां ॾुखी वाट खां लंघे पार पिया। आख़िर में ॿिन्ही चयो, अदा माज़ूर आहियूं पर मजबूर न आहियूं। असांखे खपे त असीं बि ईअं ई ॾुखे वक़्त में ॿियनि जी मदद करियूं।